इंसामी उहदन ते ख़िदमतों सर अंजाम ॾींदे। बेशक हो मुख़्तलिफ़ उहदन ते वेठल आहिनि, पर मुंहिंजी नज़र में इन्हनि सभिनी उहदनि खां वधीक जेको आला मक़ाम आहे उहो हिकु उस्ताद जो आहे। ऐं ख़ुशकिस्मती सां स्टेज ते वेठल अक्सरियत उस्ताद साहिबान आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं बि उस्ताद आहिनि, त तव्हां सभिनी उस्तादनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जीअं सिंध, जीअं उस्ताद, जीअं असांजी सिंधी ॿोली। सभ खां पहिरीं पेटे ज़िले ठटे जी चूंडियल पार्टी जे ज़िले सदर साईं मोहम्मद शरीफ़ टुनियो, जनरल सेक्रेटरी साईं खैरमान बुरोई समेत संदन पूरे सथ खे लख लख मुबारकूं। ठटे ज़िले जे सभिनी यूनिटनि जे दोस्तनि खे उस्तादनि जी सरवाणी मिलण ते उन्हनि खे बि लख लख मुबारकूं। तकरीब जी शुरूआत में जॾहिं हलफ़ थी वियो त पिंडाल मां मुख़्तलिफ़ माण्हू अजरकूं, लुंगियूं, हार खणी पंहिंजे अॻवाननि खे अर्पे रहिया हुआ, त मूं हुन ते कुझु गौर पे कयो त आख़िर हिन में उन्हनि माण्हुनि जी सोच छा आहे, उहे छो पिया हुननि खे इहो रिस्पेक्ट ॾियनि, इहो मान ॾियनि। त मूंखे उन हर हार में, उन हर लुंगी में, हर उन अजरक में हिकु उमेद नज़र आई जेका उहो खणी पंहिंजे अॻवाननि वटि आया पिए त असां तव्हांखे पंहिंजो अॻवान तस्लीम करियूं था ऐं तव्हां मां इहा तवको रखूं था त तव्हां असांजो तहफ़ुज़ कंदा, असांजो माशी तहफ़ुज़, असांजो समाजी तहफ़ुज़, असांजे इज़त नफ़्स जो तहफ़ुज़। सो इन्हनि सभिनी अॻवाननि मां असीं इहा उमेद रखूं था त जेको उस्तादनि जी सोच, जेका उमेद उन्हनि मां आहे, त उहे इन्हनि सभिनी पटकनि जो, लुंगियुनि जो, अजरकनि जो, हारनि जो भरम रखंदा, हर ॾुखी सुखी पंहिंजे इन उस्तादनि सां गॾु बीहंदा ऐं पंहिंजे हर क़िस्म जे ख़ौफ़ ऐं लालच खे हिकिड़े पासे रखी हिन उस्तादनि जी ख़िदमत कंदा। पेटेलफ हिकु तंज़ीम जेका गुज़िरियल तक़रीबन कोई 50-60 सालनि खां उनजो वजूद पियो, उनजो वजूद जो जेको मेन मक़सदु हो उहो समाजी ख़िदमत करणु ऐं सिंधी ॿोली जी ख़िदमत करणु, स्कूलनि जी ख़िदमत करणु, शागिर्दनि जी ख़िदमत करणु, तइलीम जी ख़िदमत करणु। बदकिस्मती सां वक़्तु ऐं हालात ऐं असांजी कोताहियुनि जे करे हीअ तंज़ीम पंहिंजो अरूज विञाए वेठी। हीअ तंज़ीम कंहिं ग़लति हथनि में हली वई, जंहिंजे करे अॼु पूरी सिंध जो प्राइमरी उस्ताद सफ़र करे पियो, हुनजे मसइलनि जो को हल न पियो थिए। हिकु दफ़ो वरी असां सभिनी खे उस्तादनि इहो मौक़ो ॾिनो आहे, चाहे उहे यूनिट हुजनि, ज़िलो हुजे या डिवीज़न हुजे या हाणे मर्कज़ बि जुड़ंदो, त तव्हां पंहिंजी सफ़नि खे दुरुस्त करियो। अव्हां जे अंदरि जेके कोताहियूं, कमियूं आहिनि, उन्हनि ते नज़रसानी करे पंहिंजो पाण खे उस्तादनि जे मसइलनि जे हल जे लाइ वक़्फ़ करियो। सो उमेद इहा आहे त हींअर हिकिड़ी नई सफ़बंदी थिए पई हिन पेटेलफ जी, त जेकॾहिं इहे सभु उस्ताद असां सां गॾिजी बीठा ऐं हिननि अॻवाननि पंहिंजी कोताहियुनि मां सिखियो, सम्झियो, त इंशाअल्लाह हाणे जेको मुस्तक़बिल आहे उन में इहा पेटेलफ हिकु दफ़ो वरी पंहिंजे अरूज ते ईंदी। इंशाअल्लाह इहा हिकिड़ी वॾी कुवत थी वरी उभरंदी, पर हुनजे लाइ शर्त इहो आहे त तव्हां सभु उस्ताद बि पंहिंजी सफ़नि खे दुरुस्त कंदा, पंहिंजी कुवत खे यकजा कंदा ऐं हर वक़्तु तंज़ीम ऐं पंहिंजे उहिदेदारनि सां कुलो कुले में मिलाए बीहंदा, त इंशाअल्लाह उहो वक़्तु परे न आहे जो पाण पंहिंजी कुवत जे बुनियाद ते इंशाअल्लाह पाण पंहिंजा सभु मसइला हल कराईंदासीं। उस्तादनि जी महफ़िल में ज़रूरु काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके दिलि चवंदी आहे त तव्हां सां उर्जनि, पर उहा ई वक़्त जी तंगी